बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असी एडवर्ब के बारे में पढ़ंदासूं। एडवर्ब हमेशा जेको है वर्ब एडजेक्टिव ऐं बे एडवर्ब सां लगी उन वक्त जाइ आकार नाकार रीत कदर जी माना के ज़ाहिर करे तो इन लाइ जेको है असी आज एडवर्ब जे किड़े किस्म एडवर्ब ऑफ रीज़न के बारे में पढ़ंदासीं। एडवर्ब ऑफ रीज़न जेको है हमेशा कंहिं कम जे या अमल जे थियण या न थियण जी वजह बुधाए तो। जेकॾहिं को कम थिए तो उनजे थियण जी वजह छा आहे, जेकॾहिं को कम नथो थिए तो उनजे न थियण जी वजह छा आहे। एडवर्ब ऑफ रीज़न हमेशा जेको आहे वाई जे आंसर में ईंदा आहिनि। जॾहिं भी को क्वेश्चन असीं जेको आहे वाई सां पुट अप कयूं था तो हमेशा जेको आहे एडवर्ब ऑफ रीज़न जेको आहे वाई जे आंसर में ईंदा आहिनि। अचो असां पंहिंजे लेक्चर जी जेको आहे शुरुआत कयूं। एडवर्ब ऑफ रीज़न चए थो एडवर्ब व्हिच शो रीज़न आर कॉल्ड एडवर्ब ऑफ रीज़न। एड़ा ज़र्फ एड़ा एडवर्ब जेके जेको आहे कंहिं कम जे जेको आहे थियण जी वजह ॿुधाइनि या न थियण जी वजह ॿुधाइनि त अहिड़नि जेको आहे एडवर्ब्स के असीं जेको आहे एडवर्ब ऑफ रीज़न चवंदा आहियूं। फॉर एग्जांपल देयरफॉर, कॉन्सिक्वेंटली, स्टिल, हेंस, व्हाट, सो दैट, बिकॉज, वेयरफॉर, व्हाई, अकॉर्डिंगली, लाइकवाइज, हाउ, so far, etc. त हाणे इहे जेको आहे जेका लफ़्ज़ आहिनि इहे जेका एज एडवर्ब ऑफ रीज़न जेको आहे इस्तेमालु थींदा आहिनि ऐं जेको आहे असांखे इहे वजह ॿुधाईंदा आहिनि त को कमु जेकॾहिं थिए थो या नथो थिए त उनजे थियण या न थियण जी वजह जेको आहे इहे लफ़्ज़ आहिनि जेका असां जेको वाई जे आंसर में अचनि था ऐं इहे जेको आहे असांखे एडवर्ब ऑफ रीज़न माना कंहिं कमु न थियण या थियण जी जेको आहे असांखे वजह बयानु कनि था। जी असीं फर्स्ट जेको आहे एग्जांपल में फर्स्ट जेको सेंटेंस में ॾिसूं था इट वाज स्नोइंग हेवीली, सख्त बर्फबारी थी रही हुई। देयरफॉर वी स्टेड इन द हाउस, तंहिं करे असीं घर में रहियासीं। त हाणे ॾिसो त जेकॾहिं घर में उनजे रहण जो जेको सबबु आहे उहो छा आहे, इट वाज स्नोइंग हेवीली। हाणे जेको आहे त इते जेको असां ॾिसूं था त इट वाज स्नोइंग हेवीली त सख्त बर्फबारी थी रही हुई। देयरफॉर तंहिं करे हाणे असीं ॾिसूं था त देयरफॉर आहे जेको असां हिते इस्तेमालु थियो आहे इहो असांखे जेको आहे कंहिं अमल जी जेको आहे वजह ॿुधाए थो। जेकॾहिं उहे घर में रहिया छाजे करे रहिया लेकिन उनजे घर में रहण जेकी वजह उहा छा आहे, सख़्त बर्फबारी हुई जंहिंजे करे जेको आहे उहे घर में रहिया। हाणे हिते जेको आहे असां ॾिसूं था त इट वाज स्नोइंग हेवीली, वी स्टेड इन द हाउस। त हाणे जेको आहे देयरफॉर जेको हिते इस्तेमालु थियो इहो एडवर्ब ऑफ रीज़न है जेको उनजे घर में रहण जेको आहे वजह ॿुधाए रहियो आहे। उनमें सिंस इट इज कोल्ड जॾहिं त ॾाढी जेको आहे थधि आहे, आई एम गेटिंग अनकंफर्टेबल त मां सकून महसूस न करे रहियो आहियां या मां चङो महसूस न करे रहियो। हाणे उनजे चङाई या सुठे या सकून न महसूस करण जी जेकी वजह आहे उहा छा आहे, इट इज कोल्ड माना ॾाढी थधि आहे जंहिंजे करे जेको आहे हू अनकंफर्टेबल जेको आहे महसूस थी रहियो आहे, उनके घर में सकून न आहे। त हिते जेको आहे जुमले जी शुरुआत में जेको असांजो सेंस इस्तेमालु थियो आहे हिते सेंस जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ रीज़न आहे। हमेशा जेको आहे एडवर्ब जेको आहे त हिकु वर्ब एडजेक्टिव ऐं अदर एडवर्ब ऐं उन सां गॾु कंप्लीट जेको सेंटेंस हूंदो आहे उन खे बि जेको आहे उहो असां चई सघूं था त उन खे बि जेको मॉडिफाई करे थो, उन खे बि जेको आहे उहो क्वालिफाई करे थो। माना एडवर्ब जेको आहे हिकिड़े वर्ब खे उन सां गॾु जेको आहे एडजेक्टिव खे ऐं ॿिए एडवर्ब ऐं उन सां गॾु जेको कंप्लीट सेंटेंस हूंदो आहे उन खे बि जेको आहे उहो मॉडिफाई या क्वालिफाई करे थो। हाणे ॾिसूं था जुमले जी शुरुआत में जेको आहे असांजो सेंस एडवर्ब इज एन एडवर्ब ऑफ रीज़न जेको आहे इस्तेमालु थियो आहे ऐं पूरे असांजो जेको जुमलो आहे उनखे क्वालिफाई करे रहियो आहे। अहिड़ी तरह असां थर्ड नंबर जेको सेंटेंस आहे उनमें ही वाज लेफ्ट, हुनखे छॾियो वियो या हुनखे रहायो वियो, बिकॉज ही वाज लेट छाकाणि त हू देर हुयो या हुनजी देर थी वई हुई उनजे करे जेको आहे हुनखे छॾियो वियो। त हाणे हिते ॾिसूं था त बिकॉज जेको आहे असांजो हिते इस्तेमालु थियो आहे हिते बिकॉज जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ रीज़न तौरु इस्तेमालु थियो आहे जेको वजह ॿुधाए थो पियो त हुनखे जेको आहे छो छॾियो वियो, हुनजे जेको आहे छॾण जी वजह छा हुई त हुनजे जेको आहे छॾण जी वजह हुई उहो हुनजो देर सां अचणु हुयो, इनजे करे जेको आहे हुनखे छॾियो वियो। उनखां बाद में टेक द अम्ब्रेला,
छटी खणी वञो लीस्ट इट स्टार्ट रेनिंग खुदा न खास्ता मतलब बरसात थिए हाणे जेके असां हिते ॾिसूं था त टेक द अम्ब्रेला छटी के खणी वञो लीस्ट इट स्टार्ट्स रेनिंग थी सके तो बरसात थिए त हाणे हिते असांजो लफ़्ज़ लीस्ट आहे त हाणे असांखे जेको आहे इहो बि त जेको आहे कंहिं कम जे थियण जी जेको आहे वजह ॿुधाए रहियो आहे छटी छो खणी वञे लीस्ट इट स्टार्ट रेनिंग थी सके तो मतां खुदा न ख़ास्ता जेको आहे बरसात थी पवे हिते बि असांखे जेको कंहिं कम थियण जी जेको आहे वजह जे बारे में ॿुधाए थो पियो लफ़्ज़ लिस्ट अचे चवंदा त लिस्ट जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ रीज़न आहे उन खां बाद असांजो आख़िरी सेंटेंस आहे नंबर 5 में चवंदो आई स्टार्टेड रनिंग मां जेको आहे भॼण शुरू कयो सो दैट ईअं न थिए आई वुडंट मिस द ट्रेन त मां ट्रेन जेको आहे मिस करे विया या मां ट्रेन ते न पुॼी सघां हाणे बि हिते जेको आहे उनजे भॼण जेकी वजह आहे उहा छा आहे त माना उनजे भॼण जी वजह इहा जेकर उहो भॼे नथो त उहो ट्रेन ते नथो पहुची सघे ऐं हिते असां जेके ॾिसूं था इट स्टार्टेड रनिंग आई स्टार्टेड रनिंग मां भॼण शुरू कयो सो दैट आई वुडंट मिस द ट्रेन जीअं मूंखां ट्रेन निकिरी न वञे या मां ट्रेन ते पहुची न सघां हिते जेको आहे असांजो सो दैट जेको आहे उहो बि कंहिं कम जे थियण जी वजह ॿुधाए रहियो आहे त असां चई सघूं था त सो दैट बि जेको आहे असांजो उहो एडवर्ब ऑफ रीज़न आहे एडवर्ब ऑफ रीज़न हमेशह जेको आहे कंहिं कम जे थियण या न थियण जी जेको आहे वजह खे ॿुधाइनि था हिते जेका असां जेको आहे जे लेक्चर में जेको आहे एडवर्ब ऑफ रीज़न जे बारे में पढ़ियो त हमेशह जेको आहे एडवर्ब ऑफ रीज़न जेको आहे कंहिं कम जे थियण जी जेको आहे या न थियण जी वजह खे जेको आहे शो कंदा आहिनि उनजी वजह खे जेको ॿुधाईंदा आहिनि उमेद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो जेकर तव्हां अॼु जो लेक्चर पसंदि आयो त मूंखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो वॾी महिरबानी अस्सलाम वालेकुम